सॼी सिंध जियां ख़ुदाबाद में पेट्रोल जा अघ वधण खां पोइ महांगाई जो जिन बोतल मां ॿाहिरि निकिरी आयो आहे, जंहिं करे पोरियो तबिको सख़्त परेशानी जो शिकार आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मुबीन पमहर। ख़ुदाबाद पेट्रोल की क़ीमत ओचितो वधण करे ख़ुदाबाद में महांगाई जो जिन बोतल मां ॿाहिरि निकिरी आयो। आम वाइपे जूं शयूं महांगियूं थी वयूं, जिन में अटो, गिहु, दालियूं, खंडु, चांहि पत्ती, सब्जियूं ऐं ॿियनि आम शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। हारी मज़दूर तबिको महांगाई जे करे सख़्तु परेशान। अचानक क़ीमतुनि जे वधण ते माण्हुनि आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो, पहिरें ॾींहुं जेको तोहफ़ो हिन ॾिनो आहे पेट्रोल जी सूरत में 5 रुपया महांगो कयो वियो आहे। लाज़मी हाणे 5 रुपया इहो महांगो थियो आहे त लाज़मी आम शयूं वाह जूं जेके आम शयूं आहिनि उहे महांगियूं थींदियूं। 500 रुपया मज़दूरी वारा माण्हू ईंदा आहिनि हिते वठणु, सिर्फ़ु अटो वठंदा आहिनि, खंडु खुटी वेंदी आहे, खंडु वठंदा आहिनि त गिहु खुटी वेंदो आहे। उन्हनि जो एॾो ॾुखियो थी वियो आहे, हिन हुकूमत एॾी महांगाई कई आहे जो अवाम बेहद परेशान थी वियो आहे। इन ॻाल्हि खां त गुज़ारो कजे त कीअं कजे। अटो 50 रुपया किलो हूंदो, हाणे उहो अटो 70 रुपया किलो आहे। सो छा 500 में छा वठूं? खंडु ॾिसो, गिहु ॾिसो 320 रुपया आहे, बटालो ॾिसो 50-60 रुपया किलो आहे। असां छा खाऊं छा पियूं? ज़िंदगी बसि ख़ुदकशी करण जहिड़ो करे छॾे। छा खणंदासीं? तेल पेट्रोल ज़ुल्म आहे साईं, हर महीने पेट्रोल चढ़े थो साईं। असां मज़दूर माण्हू, असां छा कयूं? लॻे थो त इहो जेको पेट्रोल जो लीटर असां गाॾी में था विझरायूं न, इहो पेट्रोल जो लीटर वठी असांखे पाण खे सारणो पवंदो, पर नौजवाननि खे अॼु ताईं हिन सुख न ॾिनो। असांजो मुतालबो आहे त पेट्रोल लाहे, गिह लाहे, अटो लाहे सस्ताई करे महांगी सफ़ा चोट ते चाढ़े छॾी। असांजे रोज़मर्रा जी जेकी बि शइ इस्तेमालु कयूं था, गिहु, खंडु, चांवर, अटो, या इहो असांखे कुझु घटि करे ॾिए। हाणे 1200-1300 रुपया कटो अटे वठी 8 ॾींहं बुको थो हले, काॾे वञूं? पेट्रोल सां गॾु रोज़ु महांगाई थींदी थी वञे, असां ग़रीब माण्हू काॾे वञूं? मज़दूर माण्हू कमायूं 500 रुपया, महांगाई चित लॻी वई आहे। खंडु, चांहि, गिहु हर शइ महांगी आहे। असां बेरोज़गार माण्हू छा कयूं? असां हिन दुकान ते बीठा आहियूं, मज़दूरी असांजी 300 रुपया 400 रुपया मज़दूरी असांखे ॾियनि था। घर जो अटो वठूं, खंडु चांहि वठूं, छा वठूं? इहो मुताबिक़ कंदासीं, तेल बि घटिताई कई वञे। हुक्मरान आहिनि पंहिंजे हुक्मरानी ते ख़ुशि आहिनि। कलर थो अचे पंजाब मां, उन ते टेक्स था वठनि, अलाए छा था वठनि। जेका असां 1700 यूरिया वठंदा हुआसीं, हिन महिल असां ब्लैक ते 3000 रुपया पिया था वठूं। ऐं अन्न जो रेट उन जाइ ते आहे। DAP जेका 3500 रुपया ई सा 9000 असां वरितोसीं। असां मिसकीन मारूड़नि जो त ईअं सम्झ जीअं अहिड़ो त थी वियो जो मां चवां थो त इमरान ख़ान चयो त आउं तब्दीली आणींदुसि, पर मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे इमरान ख़ान खे त किथां के 2 टेला पलाल जा आणे असां मारूड़नि खे उन पलाल में विझी पीली ॾेई छॾे त सड़ी वञूं त बहितर आहे। माण्हुनि जा वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु हो त हुकूमत जल्द पेट्रोल जी क़ीमत में लात करे थियल महांगाई ते कंट्रोल करे असां आवाम खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। कैमरामैन नवीद पमर सां गॾु मुबीन पमर, आवाज़ टीवी न्यूज़, ख़ुदा।